नमस्कार टीवी न्यूज़ में आवां सायरा सुमरो ऐं मूंसां गॾु हिन बुलेटिन में साथ ॾींदी प्रिया गुल। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त ग़ज़ा में अमुन लाइ 8 मुल्कनि तरफ़ां ड्राफ्ट तयारु कयो वियो हो। अमरीकी सदर ट्रम्प तरफ़ां पेश कयल 20 नुक़्ता असांजा न आहिनि। यूएन में वज़ीर आज़म कश्मीर ऐं फ़लस्तीननि जो केस मज़बूत नमूने सां विढ़ियो आहे। असां इसराइल जो नालो बि नथा ॿुधणु चाहियूं। क़ौमी असेंबली जे इजलास खे ख़िताब कंदे इसहाक़ डार चयो आहे त ग़ज़ा क़ब्रिस्तान बणिजी चुको आहे। ग़ज़ा में अमुन क़ाइमु करण में यूएन नाकाम थी चुको आहे। ग़ज़ा में मुकमल जंगबंदी ज़रूरी आहे। पीपल्स पार्टी जो मरियम नवाज़ जे तकरारी बयान ते क़ौमी असेंबली मां वॉकआउट। स्पीकर अयाज सादिक जी सदारत हेठि क़ौमी असेंबली जो इजलास। सहाफ़ियुनि जो इस्लामाबाद जे नेशनल प्रेस क्लब जे पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ एहतजाज। पीपल्स पार्टी जा महबर मरियम नवाज़ जे बयान ते ॿिए ॾींहुं बि ऐवान मां वॉकआउट करे विया। नवीद कमर चयो आहे त हुकूमती टीम ॻाल्हियूं करे ख़ातिरी कराई हुई पर साॻी सूरतहाल बरक़रार आहे। जेसीं ताईं सूरतहाल बहितर न थींदी तेसीं ताईं ऐवान जो हिसो न बणिजंदासीं। बलोचिस्तान में फोर्सेस जी कार्रवाई। 7 दहशतगर्द मारिजी विया। शिरानी ज़िले में फोर्सेस जो ऑपरेशन फितनतुल हिंदुस्तान जा 7 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब हिंदुस्तान जे हिमायत याफ़्ता फितनतुल ख़ारिज दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतला ते शिरानी ज़िले में इंटेलिजेंस बेस ऑपरेशन दौरान फायरिंग जी ॾे वठ में 7 दहशतगर्द मारिजी विया। ऑपरेशन दौरान सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दनि जे ठिकाणनि खे असराइते अंदाज़ में निशानो बणाए दहशतगर्दनि खां हथियार गोला बारूद ऐं धमाकेदार मादो हथ कयो। सिंध सरकार ऐं एम्प्लॉइज़ अलायंस में ॻाल्हियूं जारी। एम्प्लॉइज़ अलायंस जो 8 रुकनी वफ़द सिंध सेक्रेटरीट पहुतो। पहिरें मरहले में तइलीम खाते जे अमलदारनि जूं ॻाल्हियुनि में चीफ सेक्रेटरी सैयद आसिफ हैदर शाह शरीक ऐं ॿिया शरीक। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे चेयरमैन अशरफ ख़ास खेली चयो आहे त 6 अक्टूबर ते बिलावल हाउस अॻियां देणे जो ऐलान बरक़रार आहे। अॼु ॾिठो वेंदो त ॻाल्हियूं कामयाब थींदियूं या न। वधीक वज़ाहत बाद में जारी कई वेंदी। गुड्डू भरिसां शहर ऐं कोश बिरादरी जेड़े में वधीक हिकु ज़ख़्मी दम ॾेई छॾियो। मारिजी विलनि जो अंग 3 थी वियो। गुज़िरियल ॾींहुं जेड़े दौरान ज़ख़्मी थियल मखणो शहर ज़ख़्मनि जा सूर नसांदे फौत थी वियो। लाशकर पहुचण ते कोराम। गुज़िरियल ॾींहुं ॿिन्ही धुरनि में जेड़े दौरान कुर्बान उर्फ़ कुर्बू कोश ऐं सखी कोश मारिजी विया हुआ।